इने घूरे घूरे छो थो ॾिसी? कॾहिं का सुहिणी छोकिरी न ठही छा? लगे थो त तू मूंखां नाराज़ आहीं। नाराज़ न पंहिंजनि सां थीबो आहे, ऐं परावनि सां कहिड़ी नाराज़गी? हाणे असां परवाह बि थी वियासीं छा? तव्हां त कॾहिं असांखे पंहिंजो सम्झियो ई न आहे। लगे तो सफ़ा कावड़ियल आहे। मुंहिंजी कावड़ ते तोखे कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? शुक्र आहे जो सदोरीअ संग न वरितो अथव असांखां। जेकॾहिं न सदोरीअ जी शादी उन अधमग़ज़े वारिस सां थी वञे हा त अधी सदोरी सॼी ज़िंदगी वेठी बाबा खे पिटे हा। मालिक जा शुक्र आहिनि जो असांजी तव्हां मां जिंद छुटी पई आहे। पर तूं बि अञा कुंवारी आहीं ऐं शादी त मूं बि कोन कई आहे। त पोइ मां छा कयां? इहो न पंहिंजे दिलि मां ख़्याल कढी छॾ त मां ऐं तोसां शादी। शमा, सची पुछे न त असां ॾाढा ॾुखिया आहियूं। घर संभालण वारी का आहे ई कान। अल्लाह साईं न सुञाणे सिंग ॾींदो आहे। तव्हां इन लाइक़ ई न आहियो जो का औरत अचे तव्हांजो घर संभाले। तुंहिंजी नज़र में असां एतिरा किरियल आहियूं छा? जेतिरा किरियल आहियो न उहो वञी राज खां पुछ। हाणे तोखे पंहिंजी औकात ख़बर पइजी वेंदी। नादिर, या केड़ी बदतमीजी आ? ठही नादिर जी हरकत, ये सब कुछ तुझे लाड कोडे जो नतीजो आ। केडो बदतमीज थी वियो आ। न अदब थस न अखलाक। सालार, तो भी त घट ना है कई नादिर सा। जदे असा सबनी सदोरी के एक्सेप्ट करे वतो नादिर जी खातिर, त पो तो छो सदोरी के माराण जी कोशिश कई? वरी भी मां ॾोही तो या नेकी कई आ। कमज़ात छोरीअ खे बिना निकाह जे घर में विहारे वेठा आहियो। चवंदा आहिनि हिकु त वणे कोन ॿियो विचां गिरह खणे। सदोरीअ जो हरकतूं ॾिठियूं अथव केॾा नाट थी करे नादिर सां। मूंखे त तव्हां ॿई मायूं सम्झ में नथियो अचो त यार टी किथां ईंदी। दिलि त चए थी त टिनी खे लाइन में बीहारे कारतूस हिकिड़ो हणा पूरो कयां उते जो हिते। हाणे चुप कर सालार, जहिड़ो सही ना है। मेरो सम्झाए छॾ नादिर खे। मां नादिर जो इहो रवैयो बर्दाश्त न करे सघंदुसि। टके जी छोरीअ लाइ मुंहिंजे साम्हूं थो थिए। सालार, इहा टके जी छोकरी नादिर जो प्यार आ। नादिर वॾे अरसे खां पोइ मसे मसे वञी ठीक थियो आ। मां हुन जी दिल रंज नथी करण चाहियां। सॼी उमिरि मुंहिंजी मुखालफ़त कई आहे। पोइ नादिर जी भेण आहे बस। सालार, मेरू ठीक थी चवे। बकवास बंद कर तूं। शही थी चए मेरू चमची कंहिं जाइ जी। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।